ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जे 2 भाग में ॾिठो। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त नंद बाबा के आथत ॾेई श्री कृष्ण भगवान ग्वालनि ॿालनि सां खेॾण लॻो ऐं ॾिसी वासी श्री दामा जो बाल जमुना नदीअ में उछलाए छॾियईं। जंहिं ते श्री दामा कावड़जी विढ़ण लॻसि ऐं चयाईंसि त मुंहिंजो बाल कहिड़ी बि रीत मूंखे आणे ॾे। पोइ श्री कृष्ण भगवान श्री दामा जा कठोर वचन ॿुधी उन कदम जे वण ते चढ़ी जमुना नदीअ में टुपो ॾेई छॾियो। जंहिं करे सभई ग्वाल बाल जेके उते हुआ से सभु रोअण लॻा ऐं उन्हनि मां 2 ग्वालनि अची बिरदराबन वासियुनि खे सॼो हाल करे ॿुधायो। कुझु ई देर में सभु बिंद्राबन वासी जमुना नदीअ जे किनारे ते उते कदम जे वण जे बर में अची पहुता ऐं सभु रोई विरलाप करण लॻा। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। विरलापन सभु रोई दीन वचन ॿुधी नंद जा थिया व्याकुल मरियो ही हर बन बिरज सुञो थियो। जॾहिं यशोदा रोई रोई बेहोश थी पई तॾहिं बलराम संदसि मुंहं ते पाणी जा छंडा विधा। जॾहिं उनखे कुझु होश आयो तॾहिं बलराम खे ॾिसी हिन रोई चयो त ए पुट, तोखां सवाइ श्याम सुंदर हिकिड़ी सात बि अकेलो रही न सघंदो हो। तूं उनखे अकेलो केॾां छॾे ॾिनो? जल्द मुंहिंजे प्राण प्यारे खे ॻोल्हे वठी अचु। हिन खे बुख लॻी हूंदी, हिन अञा ताईं कुझु बि न खाधो आहे। प्यारा भक्तों, जॾहिं इहे ॻाल्हियूं करे यशोदा सॾु करे कन्हैया कन्हैया चई पुकारण लॻी तॾहिं बलराम उनखे धीरज ॾेई सम्झाइण लॻो। हे माता, तूं एतिरो व्याकुल न थी। श्री कृष्ण असां सभिनी खे उदास ॾिसी कंवल जा फल खणण वास्ते वियो हूंदो। हू अविनाशी टिनी लोकनि जो नाथ आहे। उनखे जमुना जल में ॿुॾण या काली नांग जे डंगण जो कहिड़ो डपु हूंदो। अॻे तूं पाण ॾिसी चुकी आहीं त पूतना खे बि उन हिकिड़ी सात में मारियो। मां कसम खणी थो चवां त टिनी लोकनि में को बि अहिड़ो जीव कोन्हे जेको श्री कृष्ण खे मारे सघे। तव्हीं हींअर ई ॾिसंदा त हू काली नांग खे नथ विझी फलनि समेत ॿाहिरि हलियो थो अचे या न? जॾहिं बलराम जे सम्झाइण ते सभिनी खे कुझु आथत थियो तॾहिं यशोदा बलराम खे हथ खां झले खेसि पाण वटि विहारे बलहार वञण लॻी। सभई बिरजवासी जमुना जी तरफ़ नज़र करे ॾिसण लॻा त मोहन प्यारो कॾहिं थो जल मां ॿाहिरि निकिरे। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, उन ॾींहुं जेको दुख नंद यशोदा ऐं बिंद्राबन वासियुनि खे रसियो हो तंहिंजो हाल मूं खां वर्णन थी नथो सघे। हाणे श्री कृष्ण जो हाल ॿुध। प्यारा भक्तों,
जॾहिं हू पंहिंजो नटवर रूप धारे कारे वाह में पहुतो तॾहिं नांगण उन जे मोहिणी रूप जी सुंदरताई ॾिसी उन ते मोहित थी चवण लॻी, ए बालक, तूं अहिड़े रूप में कोमल बदन वारो थी हिते कीअं आयो आहीं? जल्दी भॼी वञ, हींअर काली नांग सुम्हियो पियो आहे। हिन जे जाॻण ते तुंहिंजो सॼो बदन ज़हर सबबु जली वेंदो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण नांग जी पत्नीअ खे चयो, तूं पंहिंजे पतीअ खे जल्द जाॻाए, मूंखे राजा कंस मोकिलियो आहे। हिन खे करोड़ फल कमल जा काली नाग कंड वारा घुर्जनि। तॾहिं नांगण चयो, तूं नांग सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे? उन जी हिकिड़ी फूकार सां तुंहिंजो बदन जली रख थी वेंदो। मूंखे तुंहिंजो सुंदर रूप ॾिसी दया थी अचे। राजा कंस शल मरी वञे जंहिं तो जहिड़े मोहिणी मूरत खे हेॾां मोकिलियो। छा तूं पंहिंजी ख़ुशीअ सां मरण वास्ते हिते आयो आहीं? मां ॿार सम्झी तोखे चवां थी त तूं पंहिंजा प्राण बचाए जल्दी हितां भॼी वञ, न त तुंहिंजा माता पिता ॾाढा दुखी थींदा। नांगण जे वातां इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण चयो, अरे बांवरी, नांग खां छो डेॼारी मूं? जहिड़ो मां बालक प्रगटियो सो हाणे ॾिस तूं। हे राजा, श्री कृष्ण चयो, जेकॾहिं हिन में बल आहे त जाॻाईंसि, पोइ ॾिस त मां हिन खे काबू करे मथसि गुल भरे खणी थो वञा या हू थो मूंखे मारे। ए नांग राणी, सुम्हियल खे मारण अधर्म आहे, उन करे तोखे जाॻाइण लाइ चवां थो। इहो ॿुधी नांगण चयो, नंढड़ो मों वॾी ॻाल्हि तोखे न करणु घुरिजे। ही काली नांग गुरुड़ सां विरियो हो, जंहिंखे तूं नथण लाइ थो चवीं। मां सम्झां थी त तुंहिंजो मौत तोखे हिते वठी आयो आहे, जो तूं मुंहिंजो चवणु नथो मञी। जे तोखे काली नांग सां विढ़ण जी सुमर्थी आहे त तूं उनखे पाण जॻाए। इहो ॿुधी श्री कृष्ण जीअं पंहिंजे पेर सां काली नांग जे पुछ खे ज़ोर ॾिनो, तीअं हू गुरुड़ जे डप खां टुपो ॾेई उथियो। जॾहिं उन ॾिठो त हिकिड़ो नंढड़ो बालक मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, तॾहिं अजब में पइजी चवणु लॻो, मुंहिंजे ज़ेर जी गर्मी को बि नथो सही सघे। कोहनि ताईं पशु ऐं पखी वग़ैरह उन जी गर्मीअ में जली वञनि था। पोइ ही कहिड़ो अहिड़ो बालक आहे जंहिं हेसि ताईं जीअरो बची मूंखे निंड मां जाॻायो आहे? ईअं चई काली नांग क्रोध सां पुछ छंडे श्री श्याम सुंदर ॾांहुं डोड़ियो ऐं पंहिंजे 101 फणनि सां उनखे ॾंगण लॻो। हे राजा परीक्षित, उन नांग जे ज़हर जी गर्मीअ सबबि जमुना नदीअ जो जल फूकजण लॻो, यानी के उबालजण लॻो, लेकिन श्री श्याम सुंदर ते उहो ज़हर कुझु बि असर करे न सघियो। तॾहिं उन नांग मन में चयो त ही बालक को मंत्र वग़ैरह ॼाणे थो, जंहिं करे मथसि ज़हर असर नथो करे। जॾहिं काली नांग ॾिठो त मुंहिंजे ॾंगण सां ही छोकिरो नथो मरे, तॾहिं उन श्री कृष्ण खे पंहिंजे बदन सां वेढ़े छिकियो। तंहिं वक़्तु नांगण पंहिंजे मन में पछताए चवणु लॻी त अहिड़ो सुंदर बालक पंहिंजी ख़ुशीअ सां मौत जे वस थी कीअं हिते आयो आहे। हींअर हिन जो बचणु मुश्किल आहे। ऐं काली नांग बि अपमान करे श्री कृष्ण खे चयो, मूंखे नथो सुञाणी, मां नांगनि जो राजा आहियां। हाणे हितां जीअरो बची वञणु तो लाइ मुश्किल आहे। काली नांग खे अपमान में भरियल ॾिसी श्याम सुंदर पंहिंजो बदन अहिड़ो वधायो जो काली नांग जी नस नस छिॼण लॻी। जॾहिं हू दर्द खां ॾाढो व्याकुल थी श्याम सुंदर खे छॾे परियां वञी बीठो, तॾहिं श्री श्याम सुंदर जल्द ई वञी उन जे फण ते पंहिंजा पेर रखी उन खे मसलण लॻो।
ऐं उन जे फरनि ते चढ़ी वियो। सभई चयो जय श्री हरि। माखन प्रभ फण टोपे ॾिनी नांग फुफकार, चरण कमल मथे दरिया तीर्थ हरि मुरार। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।